अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। My name is Imran. I am your teacher. अरे टीचर तो मां आया। तू काथों आ मां जो टीचर? साईं हे लिखियल पढ़ा थो हे लिखियल। पढ़। वालेकुम सलाम। वालेकुम अस्सलाम। अरे मां सलाम वरायो काथे आ? चरिया हेडे हे लिखियल थो पढ़ा साईं, लिखियल थो पढ़ा। पढ़। My name is बचल। अरे हेडे हिजर तो चो मां इमरान आया, वरी हे बचल तो चे। साईं लिखियल साईं, बचल लिखियल कूड़ कोन पियो हणा। अल्लाह ए लिखियल बचल तो हे पढ़। I am your student. अच्छा सही हाणे सही पढ़ियो थे कुछ। वालेकुम सलाम। वरी वालेकुम अस्सलाम। साईं लिखियल पढ़ रे लिखियल ये लिखियल। पढ़। My name is सीरत। ए ॾिस भाऊ, कुछ भी थे न, का भी परेशानी हुजे, कुछ भी थे न, ए तू पंहिंजो नालो हिकिड़ो ई रख यार। ॾाढी परेशानी थी थिए बाद में। तुंहिंजो नालो छा आहे? इमरान। तो हींअर चयो सीरत। साईं पोइ हे लिखियल आहे न, हो हुननि खे सोचणु घुरिजे हा न, टे नाला पिया ॾींदा हाणे हे ईअं ई लिखियल आहे त माय नेम इज़ सीरत। तू सीरत आ? न तू बचल आ? न पोइ तू केरु आ? मां इमरान। पर तो हींअर चयो मां सीरत आहियां। साईं हे लिखियल आहे, लिखियल थो पढ़ा। हे ॾिसां कूड़ कोन थो हणा। हे लिखियल आहे। नालो पंहिंजो न पता, कुछ भी थी वञे न, हा छा भी थी वञे, तू पंहिंजो नालो हिकिड़ो ई रख। ऐं बाद में ॾाढी तकलीफ़ थी थिए। साईं मां नथो पढ़ां। हे तव्हां किताब वठो, हे तव्हांजो स्कूल। हे मास्तर थिया आहियो। हे शागिर्द पढ़ंदा त पोइ हे मुल्क जो नालो रोशन कंदा। हे